हे राणी मां सदको तुंहिंजी मुरकत जुलुम थियो वॾा जुलुम थियो कार थियो। हाणे ॿुधाए बि खणी छा थियो आहे? जंहिं ससुई सां ॻाल्हाईंदो न उहा ससुई न पर पुनल सिपाही निकितो। मतलब थी पुलिस वारनि जी चाल हुई। पुलिस वारा कहिड़े कुदे कम ते लथा आहिनि, असली क़ाइदा कानून विया। सचो गियो वियो त सचाई बि वई, असल बिज विया त असलियत बि माण्हुनि में वई। वॾा तूं बि अॼुकल्ह घटि ॻाल्हाईंदो कर मोबाइल ते। हो हाणे छा थींदो? प्लान इहो वरी कीअं? जीअं उन्हनि शुरूआत कई आहे, औरत जी आवाज़ के इस्तेमाल करे उन्हनि सिक्को खे नाहे फसायो, पर समझ त पंहिंजे लाइ वयल कयो अथऊं ऐं असांजे लाइ वारदात जो नओं गस पैदा कयो अथऊं। ही कहिड़ियूं बलाऊं आहिनि? अरे नवा नवा नमूना अच पैदा थिया आहिनि। ये कर पैसा कुछ करुणा जो था ख्याल कयो। असां फुल सैनिटाइजर थियल आहियूं, पर असांजी गोली भी सैनिटाइजर थियल आहिनि। पर छो त असांखे कोरोना फैलाइण जो इल्ज़ाम न लॻे। पर तव्हां आहियो केरु? यादि कर तूं फतू फ़कीर के पंहिंजे दर तां ख़ाली वापसि कयो हुयो। पोइ उन ॾींहं खां मां पिनण छॾे छिनण शुरू कयो आहे ऐं हाणे मां फतू फ़कीर न आहियां, पतू फोरू आहियां। छा तूं उहो ई फ़कीर आहीं? 100% साॻियो, पर मां हाणे साॻियो फ़कीर न आहियां रहियो। सच्ची? मुमल हाणे आउं शॉपिंग किथां कंदसि? उहो तव्हांखे उन ॾींहुं सोचणु खपे हा जॾहिं तव्हां मूंखे ख़ाली मोटायो हुयो। उन ॾींहुं जेको हितां मां मोटी वियसि न, जेको सिपाही मूंसां हछर कयो न, मां हिते नशर नथो करे सघां। मुमल तोखे कुछ पैसा घुर्जन? हाँ न न न न न जेका मुमल जी मर्जी ओ एड़ा ॾींहं मोला मां तोखां घुरिया, ओ एड़ा ॾींहं मोला मां तोखां घुरिया, ओ एड़ा ॾींहं मोला। बहादुर 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 वया हाँ भैया बहादुर आप करी मुकया वधिक मोचण खाइण का मां या बकर कयम। छा तोखे कुछ न आहे थियो? तुंहिंजो नालो बहादुर न पर डिॼणो हुजणु खपे हा। तुंहिंजे इन मकर जे करे मुंहिंजी शॉपिंग जा 20,000 हलिया विया। इहो शुक्र कर त मुंहिंजो सिर बचो। हाणे वरी कहिड़ो तुंहिंजो सिर बचंदो? न बचे त न बचे, तो भी तुझे अखियों को मारा न चंगी तरह मर। मुझे पैसा गया, मैं शॉपिंग की शॉपिंग करना। हमारे इनाम प्रमोशन जी मुबारक हुजे। खैर मुबारक हो। तव्हां त कमाल करे छॾियो। न गाॾियूं निकितियूं, न हथियार हलिया, न रत वियो, न को ज़ख़्मी थियो, न को मोह ऐं बिना कंहिं ख़र्च ऐं कंहिं ताक़त इस्तेमाल जे कचे जो दाड़ेल जेल अंदर। वाह वाह साहब अञा वो मज़ो न थियो। सिकुए जो सरबराह दिलू दाड़ेल न अची सघियो। बहरहाल तव्हांजे अटकल खे सुर्ख सलाम आहे। महिरबानी सर। मां सदको सना, आई रियली मिस यू। सच्ची? मुझी जान। थैंक यू। सना केॾो न फ़र्क़ु आहे। हिकु हू आहे मुंहिंजो मुड़ुसु बहादुर, जंहिंखे ॾिसी मुंहिंजा साह अटकी पवंदा आहिनि, ऐं हिकु तूं आहीं जंहिंखे ॾिसण सां मुंहिंजा साह वधी वेंदा आहिनि। मम्मी मां भी तोखे पंहिंजे घर में ॾिसी करे हिन काइनात में पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब माण्हू सम्झंदो आहियां। काश असांजा माउ पीउ जेकॾहिं असांजी पसंदि खे मान ॾियण हा त जीवन जन्नत बणिजी वञे हा। बाक़ी बेजोड़ शादियूं त इंसान जी ज़िंदगी खे जहन्नम करे छॾींदियूं आहिनि। बिल्कुलु, जे ईअं हुजे हा त पाण खे लिकी लिकी मिलणो न पवे हा। हाँ सना सच चवंदा आहिनि त हिकिड़े प्यार में 1000 मजबूरियूं। भला तूं ॿुधाए
त मुस्तक़िल जो छा सोचियो थी? सरकारी नौकरी जो आसरो मिलियो आहे 16 ग्रेड जी आहे 16 लाख रुपया पिया घुरनि भला तो कुझु बंदोबस्तु कयो रक़म जो? सना सॉरी जानू मूंखां ॿी त रक़म अरेंज नाहे थी सघी पर हा मूं वटि 8 लाख जो गोल्ड पियो आहे मुंहिंजो उहो तूं भले खणी वञ। इहो बि ठीकु आहे मां ॿी रक़म जो बंदोबस्तु करे वठंदुसि। ही मुंहिंजो गोल्ड जो सेट आहे ही रखियो। मां सदको मुमला हाणे छा कयो? तूं ये कर सॉरी लिख वञ। जी जी छा थियो? पुलिस वारनि खां अॼु बि मां पाण बचाए आयो आहियां। बस इहा ॻाल्हि हुई। हा गलो त ईअं पियो फाड़ी मुंहुं जो लखनि जी लॉटरी निकिती हुजे। भला लखनि जी लॉटरी वारनि जा अहिड़ा मुंहं हूंदा आहिनि छा? बिल्कुलु बि न। हाणे बक छॾ अंदरि बाम पई अची अंदरां खणी अच वञी मूंखे मथे में सूर पइजी वियो आहे। मग़ज़ मारी ॿाहिरि मां करे आयो आहियां वरी मथे में सूर तोखे आहे? साईं मुंहिंजा बहादुरड़ा इहो ई त प्यार आहे न। सच्ची हा मां खणी थो अचां। जल्दी संभाल जा चङी तरह ॾिस जा। मुमला चाहे हिते त बाम कोन थो लभे। मूंखे ख़बर हुई त तूं न हिकु नंबर जो अंधो आहीं तोखे काश मिलंदी न आहे इन करे मां बाम पहिरियां खां पाण वटि रखी छॾी हुई। अचे हाणे के जोर दे बच्चा ने बाम के मथे के जोर दे। हां आराम से घुटो नहीं दे जा। मैं सूर खत्म थी वियो। इहो सूर वियो बस हाणे वे मथो छो तो खाई वरी सूर विझंदे छा? मूंखे तुंहिंजी शॉपिंग जी रक़म जो अरमान पियो थियो। हाणे अरमान खे छॾ पैसनि जो बंदोबस्तु कर। किथां बंदोबस्तु कयां? मूंखे ख़बर न आहे इहो तूं मुंहिंजो रिश्तो वठण महिल सोची हा। सोचई त न कई तंहिं महिल। छा थो बकी? इहो मां चयो त बंदोबस्तु कयां थो जानू। बहादुर तोखे छा थो लॻे त मुंहिंजो को तोसां प्यार न आहे? ठीकु आहे मां बंदोबस्तु कयां थो ऐं तूं बेफ़िक्र थी तूं दिलि न लाए। मां चवां थी हाणे घणी बक न कर त किथे मथे में पट्टी न बदली पए। कंहिंजो मैसेज आया थी? कंपनी जो हूंदो छा थियो? हाँ तो फाड़ी छा थियो? छो तो कुछ थी? एहसास के बारे तोरे जा 12,000 रुपया पाण खे मिलिया आहिनि। छा? 12,000 रुपया। पर इन मां त मुंहिंजी अधु शॉपिंग बि न थींदी। बाक़ी रक़म जो बि बंदोबस्तु थी वेंदो। पहिरियों भेरो हिन हुकूमत को साराह जो कमु कयो आहे न त मां सोचां थी त शॉपिंग खां सवाइ मुंहिंजो बर्थडे कीअं गुज़रे आहे। हेॾे मुमल काल त ॿुध हेॾो लॉकडाउन लॻो पियो आहे तो कोई शॉपिंग जो फिक्र आहे? आख़िर जग सां बि त हलणो आहे न। लॉकडाउन थियो त छा थी वियो? आख़िर फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक व्हाट्सएप ते स्टेटस वग़ैरह त रखणो आहे न। माण्हुनि खे बि त ख़बर पए त मुंहिंजो बर्थडे आहे। हाउ छा वञ हाणे वञी पैसा वठी अच। हाउ जानू शाबाश मुंहिंजे जानूअ खे। मुमल मां ॾाहो आहियां न। न तूं त महा ॾाहो आहीं मुंहिंजा राणा। हाणे घणा ॾंद न टेड़ वञ हाणे तां हल। अरे कहिड़ी बदकिस्मती हुई हीअ मुंहिंजी विची में पई हुई। यो त तव्हां भलो कमु शुरू कयो अथव। अब आप शांत टई ओ खाइन हिन चक्कर पुलिस वारा मला मारे विया आहिनि। मुमल